अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो दोस्तों अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि हिकु ख़ासि एप्लीकेशन जे बारे में जेका वीडियो एडिटर एप्लीकेशन आहे ऐं हिन एप्लीकेशन जे ज़रिए तव्हां इंतिहाई बहितरीनु एनिमेशन करे सघो था ऐं इंतिहाई आसान नमूने सां। त हिन वीडियो खे तव्हां पूरो ॾिसंदा। उमेद आहे तव्हांखे हीअ वीडियो ज़रूरु पसंदि ईंदी। जिन दोस्तनि कंप्यूटर यूज़ कयो हूंदो या एडोब आफ्टर इफेक्ट या प्रीमियर प्रो यूज़ कयो हूंदो त उहे सम्झी सघनि था त एनिमेशन जो कमु केतिरो मुश्किल हूंदो आहे जेको हुन एप्लीकेशन जे ज़रिए तव्हां आसानी सां करे सघो था। त दोस्तों बग़ैर टाइम वेस्ट करण जे अचो त शुरूआत कयूं। दोस्तों हीअ आहे उहा एप्लीकेशन जो नालो आहे अलाइट मोशन स्टूडियो ऐं हीअ तव्हां प्ले स्टोर तां आसानी सां डाउनलोड करे सघो था। पर हुते हिकिड़ो मसइलो थींदो आहे, छो जो वाटर मार्क ईंदो आहे ऐं वाटर मार्क हटाइण जे लाइ पैसा घुर्बल हूंदा आहिनि। तो दोस्तों हिन वीडियो खे तव्हां पूरो ॾिसंदा रहो। तव्हांखे हिन वीडियो जे दौरान किथे न किथे तव्हांखे हिन जो लिंक मिलंदो जंहिंजे ज़रिए तव्हां आसानी सां हीअ फ्री में डाउनलोड करे सघो था। दोस्तों हिन में जीअं तव्हां ओपन कंदो तव्हांखे टे मथे ऑप्शन मिलंदा मेन्यू बार में। हिकिड़ो हूंदो आहे होम, ॿियो हूंदो आहे प्रोजेक्ट्स, ॿियो हूंदो आहे एलिमेंट जेके तव्हां ठाहे रखो या डाउनलोड कयो। अच्छा, हेठि तव्हांखे हिकिड़ो प्लस जो हिते बटण मिलंदो आहे जिते जीअं तव्हां क्लिक कंदो तव्हां पंहिंजी वीडियो जो रेशो चूंडियो जेको मोबाइल जो आहे, सोशल मीडिया जो आहे। उन खां अलावा तव्हांखे हिकिड़ो ऑप्शन मिले थो जंहिंसां तव्हां पंहिंजो कस्टमाइज़ रेशियो बि ठाहे सघो था। अच्छा, जीअं तव्हां जेको रेशियो चूंडियो उन खां पोइ जीअं असां चूंडियोसीं 16:9 जो ऐं क्रिएट ते क्लिक कयोसीं त असां पहुची वेंदासीं असांजे होम पेज ते। दोस्तों हिते प्लस जे बटन ते क्लिक करे तव्हांखे काफ़ी सारा हेठि ऑप्शन मिलंदा जिन में तव्हांखे शेप आहे, टेक्स्ट आहे, मीडिया आहे ऐं ड्राइंग आहे। उन खां अलावा इफेक्ट एलिमेंट्स हिते मीडिया ते क्लिक करे असां को बि वीडियो खणूं था। मिसाल तौरु मूं हाणे जेको वीडियो रिकॉर्ड कयो आहे उहो ई खणंदासीं। ओके, वीडियो खणण खां पोइ तव्हां ॾिसी सघो था हिन जी टाइम लाइन ई तव्हांखे एडोब आफ्टर इफेक्ट वांगुरु लॻंदी। हिते जीअं तव्हां हुनखे आइकन ते जीअं तव्हां क्लिक कंदो तव्हां हुनखे ॾिसी सघो था या हुनखे गाइब करे सघो था। उन खां अलावा जीअं हुनखे तव्हां जले बीहंदो मथे तव्हांखे डिलीट जो आइकन नज़र ईंदो। हेठि तव्हांखे कुझु हे ब्लेड टूल जा आइकन नज़र अचनि था जिन सां तव्हां वीडियो खे कटे सघो था ऐं तव्हांखे बिल्डिंग ऑप्शन्स मिलनि था। उन खां अलावा हिते तव्हां हिन जी आउटलाइन ॾेई सघो था। मिसाल तौरु हिन जे मथां जेकॾहिं को ॿियो लेयर आहे ऐं हुनखे तव्हां आउटलाइन ॾियणु चाहियो था त ॾेई सघो था। इफेक्ट ते जीअं तव्हां क्लिक करे एड इफेक्ट ते क्लिक कंदो त बसि जादू आहे। हिते तव्हांखे हर तरह जा इफेक्ट मिलंदा जंहिंमें ड्राइंग इफेक्ट्स आहिनि, कलर एंड लाइट आहे, जंहिंमें तव्हांखे काफ़ी कम वारा इफेक्ट्स मिलंदा जेके तव्हां शायदि कंहिं ॿी एप्लीकेशन में यूज़ न कया हुजनि। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हिते तव्हां हुनखे ही कलर ॾियां थो ऐं एनिमेशन वारे बटन ते क्लिक करे मिसाल जेको प्लस वारो बटन आहे हिन ते क्लिक करे हिनखे ॿी जॻह ते ॿियो कलर ॾियां थो त हर जॻह ते हीअ वीडियो हलंदे हलंदे कलर चेंज कंदी रहंदी। ॾिसी सघो था हिते त हुनखे एनिमेट कंदो वञा थो, ॾिसी सघो था। उन खां अलावा हिते ॿिया काफ़ी सारा खोड़ सारा इफेक्ट्स आहिनि। हीअ तव्हां मास्किंग करणु चाहियो जेकॾहिं वीडियो में तव्हां आसानी सां करे सघो था। जीअं ऐं मास्किंग ते क्लिक कंदुसि त हिते तव्हां ॾिसो 8 पॉइंट्स लिखियलु आहे ऐं हिते तव्हां हुनखे उहो बि एनिमेट करे सघो था। मिसाल तौरु हितां खां एतिरो वीडियो मास्क थिए, हितां खां एतिरो थिए, जीअं बि तव्हां चाहियो ईअं करे सघो था। ओके, उन खां अलावा हाणे असां ईंदासीं 3D इफेक्ट ते ऐं 3D इफेक्ट आणण जे लाइ असां ॿीहर इफेक्ट ते क्लिक कंदासीं ऐं एड इफेक्ट ते क्लिक कंदे 3D किथे आहे? अच्छा, 3D ते अची करे तव्हां त क्यूब ठाहिणु चाहियो, जेको कुझु ठाहिणु चाहियो 3D में ठाहे सघो था। जीअं मूं हार्ट ते क्लिक कयो ऐं तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजो वीडियो दिलि में अची वियो, सम्झी सघो था। ऐं इनखे आउं एनिमेट करे सघां थो। मिसाल तौरु इहा दिलि फिरे केतिरो फिरे ऐं वीडियो जे दौरान दिलि फिरे केतिरो फिरे ऐं वीडियो जे दौरान कीअं हले उनखे आउं एनिमेशन ॾेई सघां थो। नंढिड़ो जेको कुंड में बटण आहे एनिमेशन वारो, इन ते क्लिक करे ॿीहर टाइम लाइन खे अॻिते मूव करे ऐं हुनखे ॾेई सघां थो, एनिमेट करे सघां थो ऐं जेसि ताईं मूंखे घुर्बल आहे। इन में तव्हां काफ़ी सारा ऑप्शन मिलिया आहिनि। हेठि तव्हां ॾिसी सघो था
त ही चङे भले वीडियो एडिटर सॉफ्टवेयर में एतिरा ऑप्शन न आहिनि हूंदा जेतिरा हिन में ॾिना विया आहिनि। अच्छा, उन खां अलावा हाणे जेकॾहिं असां हिते टेक्स्ट एड करणु चाहियूं त जस्ट प्लस वारे बटन ते क्लिक करे टेक्स्ट ते क्लिक कंदासीं। हिते जेको कुझु लिखणु चाहियूं हेठि जेकी लाइन आहे इन में असां लिखणु शुरू कंदासीं। मिसाल तौरु हिते आउं ॿियो छा लिखंदुसि, मुंहिंजे नाले खां सवाइ ॿियो कुझु लिखी कोन थो सघां। अच्छा, नालो त मूं लिखियो ऐं हाणे हिनखे साइज़, मज़े जी ॻाल्हि तव्हां खां रहिजी न वञे उहा इहा आहे त हिनखे तव्हां फ़ॉन्ट जेको चाहियो ॾेई सघो था। सिंधी हुजे, उर्दू हुजे, कहिड़ी बि ज़बान जो हुजे, को बि फ़ॉन्ट हुजे, तव्हां बसि सिर्फ़ु हिते साइड में जेके तव्हां टे लाइनूं नज़र अचनि थियूं इन्हनि ते क्लिक करिणो आहे। इन्हनि ते क्लिक करण खां पोइ हेठि तव्हांखे अलॻि अलॻि ऑप्शन मिलंदो जेको लिखियो पियो आहे इम्पोर्ट फ़ॉन्ट। इन ते तव्हां क्लिक कयो ऐं क्लिक करण सां तव्हांजे सिस्टम में जेके मौजूदु फ़ॉन्ट हूंदा तव्हांजे साम्हूं शो थियणु शुरू थी वेंदा। थोरो इहो टाइम वठंदो आहे। दोस्तो हीअ लिंक आहे, हिन ते क्लिक करे तव्हां हीअ सॉफ्टवेयर फ्री में डाउनलोड करे सघो था। हीअ तव्हां ॾिसी सघो था त जेके मूं वटि फ़ॉन्ट मौजूदु आहिनि, हाणे जेके मूं डाउनलोड कया आहिनि, जीअं इहो आहे स्टोरेंज, उर्दू टेक, व्हाट्सअप ते पियल आहे। उन खां अलावा 25K वारा फ़ॉन्ट जेके मूं डाउनलोड कया हुआ उहे बि पिया आहिनि ऐं जेके मुंहिंजे सिस्टम में मौजूदु फ़ॉन्ट्स आहिनि उहे सभई हिते शो थी विया। जेको चाहियां उनखे मार्क करे इंपोर्ट कयां ऐं पोइ सर्च करियां, उहो हिते आसानी सां पंहिंजे वीडियो में लॻाए सघां थो। दोस्तो उन खां अलावा हिनखे एनिमेशन ॾियण जे लाइ तव्हां ॾिसी आया आहियो, एनिमेशन जो सॼो मेन्यू अलॻि आहे। उते कंहिं बि लेयर खे सिलेक्ट करे तव्हां हुनखे एनिमेट करे सघो था। हिते सिर्फ़ु तव्हांखे टे ऑप्शन मिलंदा, कलर, साइज़ ऐं फ़ॉन्ट। उन खां अलावा बाक़ी जेके ऑप्शन आहिनि उहे तव्हां इफेक्ट ते क्लिक करे उतां खां अप्लाई करे सघो था। जी मिसाल तौरु हिते काफ़ी सारा इफेक्ट्स आहिनि ऐं मूंखे कहिड़ो इफेक्ट पंहिंजे टाइटल लाइ घुरिजे उन ते आउं जीअं क्लिक कंदुसि त इहो उन ते थी वियो अप्लाई ऐं हाणे हिनखे एनिमेट कंदुसि उहो बि कंहिं तरीक़े सां। उन खां अलावा हिन में एलिमेंट्स बि तव्हां डाउनलोड करे सघो था, टेक्स्ट जा बहितरीनु एलिमेंट्स ऐं पंहिंजा ठाहे इंपोर्ट करे सघो था। ओके दोस्तो, फाइनली हिनखे सेव करण जे लाइ असां हिते तीर जे आइकन ते क्लिक कंदासीं ऐं वीडियो GIF ऐं उन खां अलावा सीक्वेंस जा सभु इमेजिस जेके असां जेकी सीक्वेंस ठाही आहे उन जा टोटल फ़ोटो। उन खां अलावा पाण वीडियो ते क्लिक कंदासीं ऐं एक्सपर्ट ते क्लिक कंदासीं। तव्हांखे हिते रेशियो पंहिंजी वीडियो जे लाइ खपे साइज़ ऐं उहा तव्हां नंढी मोबाइल खां वठी फुल HD मतिलबु 1080p ताईं चूंडे सघो था। ऐं उन खां अलावा हिते तव्हां हुनजो कलर सिलेक्ट कयो ऐं फ्रेम रेट हाई हुजे, लो हुजे ऐं हिते मार्क करियो या न करियो, हुन सां को फ़र्क़ु कोन पए ऐं तमामु घटि वक़्त में हीअ एक्सपोर्ट थी वेंदो। दोस्तों हीअ हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हां सभिनी खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक वीडियो जे लाइ सब्सक्राइब कयो। ख़ूब सवाल आहे हिन वीडियो खे अञा ताईं न